डेली एक वीडियो रखंदो आहियां हक़ ऐं सच जो डेली तंहिंमें 57 खां 58 रोज़ अनफॉलो थी वेंदा 64 खां 65 डेली नवां ईंदा हे ज़िंदगी आहे छा कयां पोइ ये जरासीम चवां जा मां पोइ इन्हनि खे चवां दिलि ॾुखी अथनि मां त हिकु सच बयानु कयां थो त पंहिंजे रवैयनि खे तव्हां चेंज कयो तव्हां वरी हिकु सच ॿुधी अनफॉलो था कयो ओ मुनाफ़िक़ रब जो कसम तव्हांजे फ़ाइदे जी ॻाल्हियूं बि अथव ही समुंड समुंड कॾहिं तो ते आहे त कॾहिं हुन ते आहे तकड़ में अनफॉलो न थी सलवार ख़राब थी वई त धोई वराए बि अचु अनफॉलो न थी हा जो न हा शेख ज़ुबैर जे लाइ सिकनी था माण्हू किन खे त ख़बर ई न आहे त भाउ शेख ज़ुबैर जो कहिड़ो पेज आहे अरे भाउ जेको बि मुंहिंजो वीडियो रखे त उन में लिंक बि ज़रूरु रखे हीअ लिंक आहे शेख ज़ुबैर जी आवाम परेशान आहे को गारियुनि ॾियण जे लाइ परेशान आहे त को मोहबत ॾियण लाइ परेशान आहे अहिड़े त ॾिसो हीअं न कयो हक़ सच खे बर्दाश्त कयो ताक़त मिलंदव ताक़त ऐं मां ग़रीब खे ॿुधंदो सभु कोई आहे हिकु मिंट में अल्लाह जे फज़ल ऐं करम सां हिकु मिंट में 54,300 ते वीडियो पहुचंदो 54,300 ते 2 मिंटनि में 2 लखनि खे बि मारे वेंदो सभु ख़बर पए थी लाइकियूं घणी ईंदियूं 100 150 500 200 अगरि मां जी जाइ ते उर्दू स्पीक वारो हुजे हा न इहे ई ॻाल्हियूं उर्दू में करे हा न रब तो ॾिसे तो उनखे वॾी लाइकी मिले वॾी पर मूंखे अल्लाह जी इज़त जो कसम न लाइक जी ज़रूरत आहे न मूंखे फॉलोवर जी ज़रूरत आहे अल्लाह जी इज़त जो कसम तो खणी ॻाल्हि ॿुधाए मां जेकॾहिं लाइक ॾे ऐं फॉलोवरनि ॾे जे इहे फोकस ॾिया न त मां अल्लाह ॾिसे थो त मूंखे वॾी सनियूं करणी पवनि तव्हांजी आॾो वॾियूं हक़ सच खे लिकाए हराम पाई शेर कया तव्हांजी आॾो इहे लाइक फॉलोवर इहे तव्हां पंहिंजी ॻीची में तावीज़ करे ॿधो मुंहिंजा सुहिणा मूंखे न आहे परवाह अनफॉलो थियो फॉलो थियो छा बि थियो वथो इज़ मंतशा वथो ज़िल मंतशा मूं गंदे इंसान सां रब ई काफ़ी आहे अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी कहिड़ी औकात आहे काथों खणी काथे रखे तू ई त रब आहे जे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे हा पाणी जे खूह मां बचाए उहो बि तू ई रब आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे सुभान अल्लाह या रब उन्हनि 10 भाइरनि खां कंहिं बादशाह जे घर में ग़ुलाम थी इहो ख़ालिक़ अकबर वरी उन ग़ुलाम मां बादशाह बि कयो सुहिणे सरदार यूसुफ अलैहिस्सलाम हक़ या रसूल अल्लाह हक़ है जाते हूंदो ख़ुशि हूंदो मुंहिंजी दुआ त रब कंदो शल तव्हांजी ज़िंदगी में को ॾुख ऐं ग़म न ईंदो आमीन।